अस्सलाम वालेकुम। नाज न्यूज़ काजी अहमद सगड़ मां आहियां नूर शुएब। नाज़रीन हिन वक्त तमा की ख़बर न्यू था त सजे मुल्क वांगर काजी अहमद में भी अॼु खां पोलियो ख़िलाफ़ क़ौमी मुहिम जो बाक़ायदा आगाज़ कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर काजी अहमद नज़ीर हुसैन जतोई ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारी मुहिम जो इफ़्तिताह कयो। इफ़्तिताह खां पोइ असिस्टेंट कमिश्नर सुबुह सवेर शहर जे मुख़्तलिफ़ फिक्स्ड सेंटरनि ऐं ट्रांज़िट पॉइंट्स जो दौरो करे पोलियो टीमुनि जी कारकर्दगी जो जाइज़ो वरितो। मुहिम दौरान ईंदड़ वींदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खे रोके उन्हनि में सवार ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारिया विया त जीअं को भी ॿार हिन हिफ़ाज़ती क़तरे खां महरूम न रहिजी सघे। इन मौक़े ते नाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ऐं टीमनि खे हिदायतूं ॾींदे नज़ीर हुसैन जतोई चयो त को भी ॿार पोलियो जे फुड़नि खां हरगिज़ रहिजी न वञे। रोशन मुस्तक़बिल। पोलियो मुहिम जी कामयाबी असांजे ॿारनि जे सिहतमंद मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। वालिदैन पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूर पियारीन त जीअं मुल्क मां हिन मूज़ी मर्ज़ जो मुकम्मल ख़ात्मो करे सघिजे। इंतिज़ामिया पारां सिक्योरिटी ऐं निगरानी जा सख़्त इंतिज़ाम कया विया आहिनि त जीअं मुहिम खे कामयाब बणाए सघिजे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम ऐं एक्स ते विज़िट कयो असांजो वेब चैनल नाज़ न्यूज़ काज़ी अहमद। ईंदड़ अपडेट ताईं नूर शुएब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।